अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां शुएब अली उमरानी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो BR टाइम न्यूज़। सभ खां पहिरियां शामिल कंदासीं हीअ रिपोर्ट। वफ़ाक़ी सरकार पारां कोरोना सबबि बंदि कयल तालीमी इदारा 18 जनवरी खां मरहलेवार खोलण जो ऐलान। 9 खां 12 जमायत जा क्लास 18 जनवरी खां हलाया वेंदा। 1 खां 8 जमायत जा क्लास 25 जनवरी खां ऐं यूनिवर्सिटीज़ 1 जनवरी खां खोलण जो ऐलान। तालीम वारे वज़ीरनि जी कॉन्फ्रेंस खां पोइ प्रेस कॉन्फ्रेंस कंदे तालीम वारे वफ़ाक़ी वज़ीर शफ़क़त महमूद चयो त बोर्ड जा इम्तिहान मई ऐं जून में वरिता वेंदा। 14 ऐं 15 जनवरी ते ॿीहर इजलास बि थींदो। बलोचिस्तान जे मच वारे इलाइक़े में गुज़िरियल ॾींहुं दहशतगर्दनि पारां अगवा खां पोइ क़त्ल कयल 11 पोरियतुनि जे वारसनि जो 2 ॾींहनि खां लाशनि सूधो कोयटा चमन रोड ते धरणो जारी। वफ़ाक़ी घरू वज़ीर शेख रशीद मुतासिरनि सां ॻाल्हियुनि लाइ कोयटा पहुची वियो। केस CTD थाणे ते दाख़िल वाक़े ख़िलाफ़ जैकबाबाद में बि एहतजाज कयो वियो। कोयटा पहुतल घरू वज़ीर शेख रशीद जी सदारत हेठि इजलास। चीफ सेक्रेटरी बलोचिस्तान IGFC पारां मच वाक़े बाबति ब्रीफिंग। शेख रशीद मच वाक़े खे अफ़सोसनाक करार ॾींदे चयो आहे त मुलविस दहशतगर्दनि खे जल्द गिरफ़्तार करे इबरत जो निशानो बणायो वेंदो। PDM पंहिंजो मौत पाण मरी चुको आहे। मुआशिरो एहतिसाब खां सवाइ अॻिते नथो वधी सघे। मुल्क में एहतिसाब जो अमल जारी रहंदो। वज़ीर आज़म पार्टी तर्जुमाननि खे PDM जे हर फोरम ते भरपूर जवाब ॾियण जी हिदायत करे छॾी। इमरान ख़ान चयो आहे त PDM जे सॼी जदोजहद NRO लाइ आहे, जेको खेनि न मिलंदो। PDM जो मार्च पंहिंजे वक़्त ते थींदो। बहावलपुर जे कालोकी रैली समूरा रिकॉर्ड तोड़े छॾिया। मरियम नवाज़ चयो आहे त लॉन्ग मार्च जी तारीख़ जो ऐलान मौसम खे नज़र में रखे कयो वियो। वक़्त अचण ते इस्तीफ़ाऊं बि ॾिनियूं वेंदियूं। इमरान ख़ान 31 जनवरी ताईं इज़त सां वञण ते राज़ी न थियो त अवाम को ॿियो फ़ैसिलो कंदो। सेनेट में अपोज़िशन जो नेब कार्रवाइनि ख़िलाफ़ एहतजाज। सलीम मांडवेवाला चयो आहे त नेब कंहिं जे कंट्रोल में न आहे। नेब खे लगाम ॾियणो पवंदो। मुल्क खे हलाइणो आहे त प्राइवेट ट्रांज़ेक्शन खे नेब खां ॿाहिरि कढणो पवंदो। वज़ीर आज़म जे एहतिसाब बाबति ख़ासि मुआविन शहज़ाद अकबर चयो आहे त एहतिसाब रुगो पाकिस्तान में न पर सॼी दुनिया में थी रहियो आहे। ॿई वॾियूं जमायतूं हुकूमत में रहियूं पर नेब कानून में तरमीम न कई। सेनेट चूंडूं ओपन बैलेट ज़रिए कराइण लाइ सियासी इतफ़ाक़ छो नथो पैदा कयो वञे। चूंडूं कीअं थींदियूं आइन में ज़िक्र मौजूदु आहे। अदालत उन जी तकरार में छो पवे। सुप्रीम कोर्ट जा सेनेट चूंडूं ओपन बैलेट कराइण जा सदारती रेफरेंस ते ॿुधणीअ दौरान रिमार्क्स। सूबाई हुकूमत इलेक्शन कमीशन सेनेट चेयरमैन ऐं क़ौमी असेंबलीअ जे स्पीकर खे नोटिस जारी। अदालत चयो आहे त जेकॾहिं का सियासी पार्टी चाहे त एतिराज़ जमा कराए सघे थी। परॾेही फंडनि केस में इमरान ख़ान खे मदर ऑफ NRO ॾिनो वियो। फंडिंग केस जो फ़ैसिलो अची वियो त सभु अछाकारा पधरा थी वेंदा। अपोज़िशन जी हुकूमत मथां सख़्त तनक़ीद। नून लीग अॻवान अहसन इक़बाल चयो आहे त नेब लंदन में नवाज़ शरीफ़ जी मिल्कियत जी जांच पुठियां पाकिस्तान जा 4 अरब रुपया ॿोड़े छॾिया। जेतिरी मालियत जा फ्लैट न हुया उन खां वधीक रक़म ख़र्च कई वई। मुल्क नाणे खे नुक़सान रसाइण ख़िलाफ़ नेब ख़िलाफ़ केस केरु कंदो। पीपल्स पार्टी अॻवान सैयद खुर्शीद शाह बि चयो आहे त PTI खे इसराइल मां फंडिंग थी। केस ते स्टे वठण मां लॻे थो त दाल में कुझु कारो आहे। फॉरेन फंडिंग केस इलेक्शन कमीशन मथां बि दाग़ आहे। पीपल्स पार्टी नून लीग ऐं मौलाना फज़लुर रहमान जहिड़नि माण्हुनि सियासत खे कारोबार बणाए छॾियो आहे। वफ़ाक़ी वज़ीर शिबली फराज़ चयो आहे त माज़ीअ जे हुकूमतुनि करप्शन खे हथी ॾिनी। फॉरेन फंडिंग केस में PTI समूरा अकाउंट्स ऐं फंडनि जी मालूमात फ़राहम करे छॾी आहे। सुप्रीम कोर्ट बनीगाला केस में इमरान ख़ान खे सादिक़ ऐं अमीन करार ॾिनो। मच वाक़े में शहीद थियलनि जे वारसनि सां दिली हमदर्दी आहे। सूबाई वज़ीर नासिर शाह चयो आहे त ख़ान साहब ऐं संदसि टीम केतिरा ई एज़ाज़ पंहिंजे नाले कया। सस्ती खंडु एक्सपोर्ट करे महांगी खंडु इम्पोर्ट करण वारो गवर्नर बि ख़ान साहब जो आहे। ATM खे फ़ाइदो पहुचाइण वारो वर्ल्ड कप बि PTI खटे वरितो ऐं हूरनि वारी इंजेक्शन जी ॻाल्हि करे दवाऊं महांगियूं करण जी बाज़ी बि सिलेक्टेड खणी विया। पंहिंजे बयान में नासिर शाह चयो आहे त शाह महमूद कुरैशी ड्राइवर डिप्लोमेसीअ ज़रिए पाकिस्तान खे दुनिया में अकेलो करण में सभ खां अॻु भरो रहियो। डिप्टी कमिश्नर शहीद बेनज़ीराबाद सैयद मोहसन अली शाह शहर जे दौरे दौरान हद दख़लियुनि ख़िलाफ़ असिस्टेंट कमिश्नर नवाब शाह खे हिदायत करे रहियो आहे। SHO मंगोपीर पुलिस पार्टी खैराबाद अमन चौकीअ जे वेझो कार्रवाई कंदे मनीशियात फरोश औरत शाहजहान उर्फ़ नजमा खे गिरफ़्तार करे वरितो, जेका पहिरियां बोरंगी टाउन थाणे जी हद में पिणु गिरफ़्तार कई वई हुई।
मनशियात फरोश औरत शाहजहान उर्फ नजमा जे कब्ज़े मां 335 ग्राम चर्स पिणु हथु कयो वियो। डिस्ट्रिक्ट नौशहर फेरोज़ पुलिस खानवाण पुलिस जवाबदार माजिद खुश्क खे हिकु गैरकानूनी क्लाशन ऐं गोलियुनि समेत गिरफ़्तार कयो ऐं बिलावल खुश्क खे पिणु गैरकानूनी पिस्टल ऐं गोलियुनि समेत गिरफ़्तार करे वरितो। मोरो पुलिस जवाबदार हक़ नवाज़ सोलंकीअ खे बिना लाइसेंस रिपीटर ऐं गोलियुनि समेत गिरफ़्तार करे वरितो ऐं जॾहिं त पेपरी पुलिस जवाबदार अकबर अली तुन्यो जे निशानदहीअ ते हिकु पिस्टल हथु करे गिरफ़्तार करे वरितो ऐं अबड़ान पुलिस मंशियात फरोश ॿिनि जवाबदारनि ज़ाहिद अली तारण ऐं शाहिद अली तारण खे गिरफ़्तार करे वरितो। मिठियाणी पुलिस जवाबदार नबी बख्श उनड़ जेको क़त्ल जे केस में घुर्बल हुयो गिरफ़्तार करे वरितो ऐं जॾहिं त नौशहर फेरोज़ पुलिस जवाबदार अब्दुल फत्ताह भुट्टो खे नशावर गुटके समेत गिरफ़्तार करे वरितो। शोएब अली उमराणीअ खे ॾींदा इजाज़त। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो BR टाइम न्यूज़।